अस्सलामु अलैकुम मुफ्ती साहब, इफ्तारी सिज जे लहण खां पोइ फ़ौरन करणु खपे। सिज जे लहण जी निशानी छा आहे? छा फतावा शामी वारे ऊंदाही जो शर्त आयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हामिदम व मुसल्लियम व मुसल्लिमन अम्मा बाद। इफ्तारी सिज जे लहण खां पोइ फ़ौरन ई करणी पवंदी। बाक़ी रहियो मसलो त सिज जो लहण छा आहे। सिज जो लहण इहो आहे त माण्हू सिज खे लहंदे ॾिसे त सिज लही वियो आहे, पर हाणे इहो हर माण्हू जे लाइ मुमकिन कोन्हे जो हर माण्हू सिज जे लहण खे ॾिसे, सिज जे वजूद जिस्म खे जिर्म खे। तंहिं करे फतावा शामी वारे ऐं ॿियनि फ़ुक़हानि सिज जे लहण जी निशानी ज़ूर ज़ुल्मत करार ॾिनी आहे। माना मशरिक़ खां ज़ूर ज़ुल्मत मिनल मशरिक़, मशरिक़ खां ऊंदाही ज़ाहिर थींदी त इहा ऊंदाही जो जेको ज़ूर आहे इहो सिज जे लहण जी निशानी आहे। त ख़बर पवंदी, छो त हर माण्हू सिज जे ॾिसण ते क़ादिर कोन्हे, सिज जे वजूद खे ॾिसे त सिज लहे पियो। तंहिं करे इहा निशानी करार ॾिनी वई आहे त जीअं ई ऊंदाही जो ज़ूर थींदो त इहो सिज लही वियो आहे, हाणे हुनखे फ़ौरन रोज़ो खोलणो पवंदो, यानी इफ़्तारी करणो पवंदो।